5000 न सुभाणे 6000 जो कात भी ज़हन में रख 6000 जो कात केड़े कात जे गालियों थे बाबा साईं शादी खां अॻु में कोठोर ढका खवाइणा आहिनि खैर खैरात जे लाइ न पुट असां जो खेल खैरात जो को प्रोग्राम काने असां त पाण ढोर बणजी कुसजी आहियूं कात खान सॼी बादी खटे यो कात खान केड़ो कात खान पुट पिणे पोपट खान उर्फ सतरंगी पंहिंजी बुनियादी धंधे यानी के गुलाबू नाले के कासाईअ खां ओधर ते गोश्त खणंदो हुयो जेके वधी 11000 थी विया आहिनि मूं कात खणी का करे घर में आयसि ऐं पेंट जे पोएं खीसे मां 5000 कढी वियसि ओ बाकी शादा तो फबी विया ना नको इहो बि मोटा कीअं फाटो सुबुह जे सिज में वठी वञण जी धमकी ॾेई वियो अथसि तो ता इन जे लाइ को कानूनी दग वठो पुलिस ऐं कोर्ट जा दग त खुलियल आहिनि उन्हनि सां छो नथा रुजू कयो पुट तू सफ़ा ॾाढी सादी आहे असां जे मुल्क में रहूं था न हिते कात खान हर कानून खां ॾाढो आहे हा पुट कात हिते वाकई ॾाढो आहे पोइ ईंदो आहे पंहिंजी कारवाई कंदो आहे माण्हुनि खे रत में विञारे हलियो वेंदो आहे ऐं पोइ अची कानून पंहिंजी खाना पूरी कंदो आहे हा मां ये तो असांजे मुल्क जो वॾो एनिमी आहे इन खां अॻु में कसाई जो कात को किन करे ता शहज़ादे ई पंहिंजा पलड़ा छॾायो पर 11000 मुंहिंजे डाज मां त न कट थींदा इएं कीअं पुट इएं कीअं थींदो तुंहिंजे पीउ खे तुंहिंजे डाज जी सभु शयूं पूरी करणी पवंदियूं न त मुंहिंजे ख़तरनाक अखियुनि जी ख़बर अथसि ख़बर आहे तुंहिंजे ख़तरनाक अखियुनि जी इन जे करे त मूं अहिड़ी सोच अचण खां अॻु में ई पंहिंजे दिमाग़ ते पाबंदी लॻाए छॾी आहे तूं पैसे जेतिरी बि परवाह न कर पुट तोखे डाज जूं सभु शयूं मुंहिंजो पीउ बि पूरियूं करे ॾींदो भले पोइ चमड़ीअ सां गॾु मुंहिंजी चमड़ी छो न हली वञे हाणे तव्हां हलो अंदरि हलो शाबाश तूं बि अलाए छा थींदो असांजो सम्झ में त ॻाल्हि ई नथी अचे हाय हाय यानी बच्चा तुंहिंजी न्याणी निमाणी जी शादी जूं तयारियूं पयूं हलनि तो मां बि पंहिंजी सां गॾु हिन हेॾे वॾे काज में ॻाइण ऐं वॼाइण ज़रूरी ईंदसि न न न फ़क़ीर साईं असांखे अहिड़ो को बि नाच गानो नाहे कराइणो छो मोआ धीउ तुंहिंजी आहे या न्याणी खे कंहिं मेले मां लधो हुयई मतलब इहो त हाणे हर ॻाल्हि जो अखर करे तोखे ॻाल्हि सम्झायां त पोइ इहे पाण वारा कन थोरा सला ॿुधां थो मूंसां घणो फ्री थियण जी कोशिशि न करे दीदी हा मां पोड़नि खखण सां कॾहिं भुलिजी फ्री थियण जी ग़लती न आहियां कंदी छो जो उन्हनि में सूम ई न हूंदी आहे ॻाल्हाई छा थो छो जो मां खुशबू आहियां जेका ॾिसण वारनि जी दिलि ऐं दिमाग़ में दाख़िल थी उन्हनि खे मस्त करे छॾींदी आहियां पोइ उहे ज़माने जा सभु ज़ंजीर छिनाए मुंहिंजे पोयां लूर लूर करे कढ पवंदा थी हल बाबा हल असांखे को बि अहिड़ो नाच गानो नाहे कराइण हल निकिरी तां ॿुधो आहे त पुट वांगुरु न्याणी बि हिकिड़ी थी मुआ जे उन्हनि जी शादी में बि शुकुर शादमाना न कंदे त पोइ मरण खां पोइ इहे लंघा घुराए पंहिंजी मैयत ते दोल वॼाईंदे छा बदतमीज़ी बंदि करे
मुझे चाचा पोपट खान उर्फ सतरंगी। अरे हिने तोखे मुंहिंजो नालो कंहिं ॿुधायो? छो अल्लाह साईं भला तो के बिना नाले जे भींडो ऐं भितर करे ज़मीन ते फिटी कयो या खुदा के मन छॾ मुंहिंजी जान, निकिर मुंहिंजे घर मां। वञा थी वञा, ये जी जी शादी में शादमानो न थई करणो त कोई न कर। जानी हिकिड़ो कड़क कड़क सभ जो नोट त ॾे। जैनी कहिड़ी ख़ुशी में? कहिड़ी ख़ुशीअ में? ए ॿुधो आहे त सॼो पुट खातो खाई करोड़पति अरबपति थी वियो आहे। ॿुधाए अलाह ॾे बि हलणो थी या कोन? छड़ो 100 रुपयो ख़ैर जो घुरियो अथमि, सो बि ॾींदे की बाए थो। तोबा तोबा, अहिड़ा मलऊं न पंहिंजा जग में जीअण था। माना त तूं इज़त सां न वेंदी हा न? निकिर। तॾहिं छा थो मुआ छितो चवां छा? मां चवां थो निकिर। हथ तो लाई, पैसा बि न थो ॾे, वरी हथ तो लाई। अरे निकिर हितां। अल्लाह कंदो त किनो थी मरंदे, लाश खे जीत पटींदई जीत। हल हल। खटड़ो होयो भोलू पहलवान जो पुट। अबोरे छा थियो? मां त तो मां हड़जी वई आहियां, वरी छा थई? खतरो फकीर आयो, खैरात गुरु न ॾिनी मास, अहिड़ो धिको ॾेई अचियो जो तू विच कमरे में कयो। तू बि ॾेई जान छॾाए सा? अरे को रुपयो बि घुरे हा त कसु बि खावा हा, पूरो 100 रुपयो पियो घुरे। सो छो? अलाए अलाए के ॿुधायो त मां करोड़पति अरबपति आहियां, इन जे करे धरणो वञी बीह रहियो। तू भी चवे सा त मुंहिंजी धीअ जी शादी आहे, मुंहिंजे काज में अची नाच गानो कर, जेका घोर मिले खणी वञ। चई त मां नाच गानो कयां, पर मां ॾिनोमांसि जवाब। छो जवाब ॾिनई? छो जवाब ॾिनई? अरे धीअ जी शादी में खटड़नि जो नाच गानो माण्हू को चङो चवंदा छा? छो न चङो चवंदा? छो न चङो चवंदा? वरी छा ते बसा वेठी हली आ? पुट अगुणे खतड़ो फकीर आयो हुयो, तुंहिंजी शादी में चई त मां नाच गानो कंदुमि, त हिन जवाब ॾेई छॾियो। बाबा उहे त वॾो मज़ो कंदा आहिनि। कोई मज़ो न हिन कंदा, न हिन कंदा कोई मज़ो। वतंदा आहिनि इज़त वारनि जा पटका लाहे धूड़ में कंदा, हिन जे करे कोई ज़रूरी न आहे न कंदे नाच गाने जो। ठीकु आहे बाबा, जेकी तव्हांजी मर्ज़ी। अम्मा बाबा नथो चवे त ना ही सही। हल त हाणे हलो रेशम करे दर्जी वटि मां पंहिंजी शादीअ जो वॻो खणी अचां। पुट शाम जो न हलूं? न शाम जो मूंखे वञिणो आहे पंहिंजे दोस्त हीरा जी बर्थडे पार्टीअ में, हिन करे हाणे हल त फुफो छॾाए अचो। हल ठीकु आहे, हल। किरायो? 150 रुपयो। हाणे त कोन, इहे 5000 हुया, जेको काटो भगो गुलाबू कात जे ज़ोर ते फुर करे। सेफ में जो पिया आहिनि, उतां कढी ॾे। सेफ हाणे न खुलंदो, सुबुह खोलियमि त 5000 तेल थी विया, इन जे करे हाणे राति जो खुलंदी, राति जो बंदि थींदी। जीअं वञे अॼे वांगुरु माल जो जबल ॼमंदो, ईअं सेणा काठियूं थी ॿरंदो न वञे। त पोइ असां किरायो किथां करे वञूं? पाड़े मूंखे को उधारा वठी वञ, मोटर जी मां खां पी आजा, राति जो ॾेई छॾींदोमांइ। न अॻ में बि तुंहिंजे चवण ते असां इन पाड़े वारनि खे एॾो त तायो ऐं तपायो आहे जो हू हाणे असांखे पाणी जो गिलास बि नथा पुछनि। त पोइ 5 चकर ॾेई आ, कहिड़ो रेशम गली परे आ, हीअ त आहे अलाह। नमूना दे न तूं, परे थी। मां चवां थो मतां सेफ खोली थी। छितो त थियो आहे पैसनि खे ॾिसी तो बाई बुध शू में सखी जो साल जो हिसाब बराबर थींदो थी। इहा ॻाल्हि
ज़रूरत कान्हे का हिन सम्झाणी जी। मां हाणे 100 रुपया खयो थी हल त हाणे हलूं। हल पुट तो केॾो कंजूस आ मां त हिन सां शादी करे फाथी आहियां निभागे सां तो शादी थी ॾाढी थी। भागो आ सुबह को वॾी जज़ाऊं थियूं लॻनि मथे ते मौला का बाज कर पंहिंजे पोपटड़े मिसकीन ते हकूं बि रखो ना हकूं बि रखो बचाए न बिन मुई बलाइनो आ पुतन खाऊं। वरी कर हेलो पेट शहजादा खान खेर बाबा खेर खेर बिल्कुल बिल्कुल शादी जे कपड़न जा पैसा हाँ हाँ बराबर बाबा बराबर महीने खन में मिली वेंदई। ॿिनि ॾींहंनि जो चई आयो हुअमि बिल्कुल बिल्कुल पर यार घर वारी खे झटको अची वियो सभा मुई पटी पइजी वई तूं भाउ वेठो आ त ॿिनि पूरा 80,000 रुपया ख़र्च थी आहिनि। अल्लाह हाकिमन हकीमन में कंहिंजो कमु न विझे ज़ारी मुंहिंजी ज़ारी आओ बा ओॾी मां अञा जीअरी आ मुई कान्हे का तूं दिलगीर छो थो थिए यार। हा 50 आहिनि त 50 ई मिली वेंदई। हा हाज़िर बाबा रोक वठंदी ओ पोपट खान और सतरंगी ओ पोपट खान और सतरंगी कहिड़ो आहे दा हलियो आहे अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। पोपट खान और सतरंगी मेरी अल्लाह जो नालो वठी आयो मूंखे पंहिंजे सीधे जा पैसा ॾे अदा। मां सेठ में व्याजनि जो कर्ज़ी थी वियो आहियां दुकान बि मुंहिंजो बंदि थियण जहिड़ो थी वियो आहे। नंढा नंढा बच्चा आहिनि अदा मुंहिंजा बुख ते वेहिजी वेंदा